बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरह बकरा रुकू नंबर 23। ए पैगंबर तोखां चंड याने महीननि बाबति पुछनि था, चओ त इहे माण्हुनि ऐं हज लाइ वक़्तु मुक़ररु थियल आहिनि ऐं चङाई हिन में न आहे त अहराम जी हालत में घरनि में संदनि पुठिए पासनि खां अचो, पर असुलु चङाई उन्हीअ लाइ आहे जेको अल्लाह खां ॾुजे, ऐं घरनि में संदनि दरनि खां अचो ऐं अल्लाह खां ॾुजो त मन अव्हीं छुटो। जेकी अव्हां सां विढ़नि तिन सां अल्लाह जे वाट में विढ़ो ऐं हद खां न लंघो, छो त अल्लाह हद खां लंघंदड़नि खे प्यारो न रखंदो आहे। ऐं जिते लहोन तिते कुहोन, ऐं जितां अव्हां खे लोधियऊं उतां लोधियोन। ऐं फितनू याने शिरक वेड़ खां ॾाढो बुछड़ो आहे, ऐं अव्हीं ताज़ीम वारीअ मस्जिद वटि ऐसी न विढ़ोन जेसीं मंझंदि अव्हां सां न विढ़नि। पोइ जेकॾहिं अव्हां सां विढ़नि त उन्हनि खे मारियो, काफ़िरनि जी सज़ा ईअं ई आहे। ऐं जेकॾहिं बस कनि त अव्हीं बि बस करियो, छो त अल्लाह बख़्शणहार महिरबान आहे। ऐं एसिताईं उन्हनि सां विढ़ो जेसीं ताईं फितनू याने शिरक न रहे ऐं ख़ालिस अल्लाह जो दीन थिए। पोइ जेकॾहिं बस कनि त ज़ालिमनि खां सवाइ कंहिं ते वधीक हलत करणु न जुगाए। ताज़ीम वारो महीनो ताज़ीम वारे महीने जे बदिले आहे, ऐं ताज़ीमूं हिक ॿिए जूं आड़ पाड़ आहिनि। पोइ जेको अव्हां ते वधीक हलत करे तंहिं ते ओतिरी ई वधीक हलत करियो जेतिरी अव्हां ते वधीक हलत कयईं। ऐं अल्लाह खां ॾुजो ऐं ॼाणो त अल्लाह परहेज़गारनि साण आहे। ऐं अल्लाह जी वाट में ख़र्चो ऐं पाण खे पंहिंजनि हथनि सां हलाकत में न विझो, ऐं चङाई करियो, छो त अल्लाह चङाई कंदड़नि खे दोस्त रखंदो आहे। ऐं हज ऐं उम्रो अल्लाह जे राज़बे लाइ पूरो करियो। पोइ जेकॾहिं रोकिया वञो त जा क़ुर्बानी आसानीअ सां लभे सा लाज़िम आहे, ऐं पंहिंजा मथा तेसीं न कुड़ायो जेसीं क़ुर्बानी पंहिंजीअ जाइ ते न पहुचे। पोइ अव्हां मां जेको बीमार हुजे या संदसि मथे में अहंज हुजे त जे वक़्त खां अॻु ई कुड़ायईं त रोज़ा या ख़ैरात या क़ुर्बानी एवज़ ॾियणु लाज़िम आहे। पोइ जॾहिं बेभवा थियो तॾहिं जेको फ़ाइदो वठे याने उमिरे खे हज सां गॾे, सो जा क़ुर्बानी आसानीअ सां लभे सा करे। पोइ जेको क़ुर्बानी न लहे तंहिं ते हज जे ॾींहं में 3 ॾींहं रोज़ा लाज़िम आहिनि, ऐं 7 जॾहिं सफ़र खां मोटो, इहे पूरा 10 रोज़ा आहिनि। इहो हुकुम उन्हीअ लाइ आहे जंहिंजो कुटुब ताज़ीम वारीअ मस्जिद जे वेझो रहंदड़ न हुजे। ऐं अल्लाह खां ॾुजो ऐं ॼाणो त अल्लाह ॾाढो अज़ाब कंदड़ आहे।